सिंधी अदबी संगत शाख मक़सूद रिंद तरफ़ां सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो क़रार ॾियण लाइ सिंधी अदबी संगत ज़िले सांगड़ जे राब्ता सेक्रेटरी एहसान अली रिंद, सिंधी अदबी संगत शाख मक़सूद रिंद जे सेक्रेटरी शौकीन अली रिंद, शफ़ी मोहम्मद ॾहरी, रहीमदाद रिंद, मशहूर सूफ़ी रागी रज़ा मोहम्मद बिरोई, मीर हसन रिंद, मशहूर सुगड़ हादी बख्श हैदरी, नेशनल प्रेस क्लब मक़सूद रिंद जे जनरल सेक्रेटरी खैर मोहम्मद रिंद, सिंधारी कमेटी जे मरकज़ी तर्जुमान आबिद हुसैन रिंद जे अॻवानी में रैली कढी वई। रैली में शरीक अदीब, शाइर, कलमकारनि पारां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जा नारा हणी रहिया हुआ। अॻवाननि ख़िताब कंदे घुर कई त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। उन मौक़े ते मशहूर सूफ़ी रागी रज़ा मोहम्मद बिरोई क़ौमी गीत ॻाया ऐं मशहूर सुगड़ हादी बख्श हैदरी पंहिंजो फ़न पेश करे शरीक अदीबनि, शाइरनि, कलमकारनि खे मोहे विधो।